बेहतर पाकिस्तान, पर माण्हुनि सां त इहा हालत आहे जो माण्हू पंहिंजा ॿार विकिणण ते आया आहिनि। ॿार विकिणनि था, लेकिन विकिणनि था ॿार, त पोइ बाक़ी मुल्क में छा रहियो? असां जेकॾहिं निकिता आहियूं त तुंहिंजे इन वोट जे हक़ खे पामाल करण जे ख़िलाफ़ निकिता आहियूं, इलेक्शन कमीशन जे कमज़ोरीअ जे ख़िलाफ़ निकिता आहियूं, वोटनि सां जेका मज़ाक कई वई उन जे ख़िलाफ़ निकिता आहियूं। अॼु हे आइन सां तो हथ चुनाव करे चवे को हाणे वरी तालो जेको चयो अथई सेनेट में साईं, इहे जेके ऑपोजिशन वारा आहिनि इहे ख़रीदो फ़रोख़्त कंदा, जंहिंजे करे उनखे रोकियो थिए थो न। पर मां थो पुछां त संदसि वज़ीर आला बोलदा, संदसि वज़ीर आला पंजाब जो बोलदा रोज़ानो तो फोटो छपराए त नवाज़ लीग जा हेतिरा मेंबर मूंसां मिलण आया ऐं मूंखे एतमाद जो इज़हार कयो। पोइ तूं पंहिंजे बोलदार खे सज़ा ॾिनी आहे? हुन इहा हथ चुनाव PML सां छो कई आहे? छो PML लाइ तूं वेठो ॻाल्हाए त साईं माण्हू हुनखे छॾियूं था अचनि? छो एनकरेजमेंट कई? पाण करे थो, ॿिए खे छो थो चवे? पहिरियों सज़ा ॾे बोलदार खे, लाहेस वज़ारत आला तां, पोइ चओ न त उहो क़दम खयो आहे। तूं चयो न अॻ में, चयो अथई मुंहिंजा 20 मेंबर जेके आहिनि सां मूंसां गद्दारी करे विया, तंहिंजे करे मां उनखे पार्टीअ मां कढी छॾियो। इहे अहिड़े नमूने सां नारा हणो जो दुनिया ॿुधे त माण्हू केतिरा हिन मां तंग आहिनि, केतिरी बेरोज़गारी कई अथई, केतिरी महांगाई कई अथई, केतिरो ग़रीबनि सां उचायो अथई। इहे जेको बि कुझु आहे असां जलसा छा लाइ रखियो? जलसा करे बि कया, पर जलसा करे था ॿुधायूं दुनिया खे त ही सभु इंसान पाकिस्तान जा रहंदड़ हिन हुकूमत के खिलाफ थी ऐं मैदान में आया आहिनि। ये आटा महंगा, ये आटा महंगा।